नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बि डॉक्टर गौरी अमर खत्री मेमोरियल हिकु रोज़ फ्री मेडिकल कैंप औरतुनि जे लाइ सिंजी रोड ते क़ाइमु करण ज़नाना अस्पताल ऐं वहम घर में लगाई वई है, जंहिंमें डॉक्टर पूनम खत्री आयल औरतुनि मरीज़नि जो मुफ़्त मुआइनो करे मुफ़्त में टेस्टूं कयूं वयूं। औरतुनि जे लाइ लॻायल मुफ़्त मेडिकल कैंप में 400 औरतुनि जो मुआइनो करे खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। इन मौके ते डॉक्टर पूनम सागर खत्री साफ़िन के मुफ्त मेडिकल कैंप बाबत बुधाइंदे चयो है त 550 पेशेंट अभी तक चेकअप हो चुके हैं और मज़ीद तकरीबन 80 से 90 पेशेंट अभी हैं। और जो अपना कैंप की प्रोग्रेस है वो पहले से ज़्यादा बहुत अच्छी, बहुत बेहतर गई है और तकरीबन मेडिसिन भी फ्री ऑफ कॉस्ट दी जा रही है, तो तकरीबन बेहतर है, अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास है। सेकेंड डॉक्टर गौरी अमर मेमोरियल कैंप लगाई है। असां मेडिसिन असां तकरीबन 1 वीक जी प्रोवाइड कयूं पिया हर पेशेंट के। मैंने जीअं त मुख़्तलिफ़ आयरन में मल्टीविटामिन में सभिनी दोस्तनि तमामु ज़बरदस्त एक्सपीरियंस रहियो। जीअं लास्ट टाइम मूं तव्हांजी ॻाल्हि कई त इहा मेमोरियल कैंप आहे जेका असां पंहिंजी वालदा जी यादि में लॻायूं था। उन्हनि जी जेके ख़िदमत हुयूं, असां चाहियूं था त असां बि उन्हनि जे जेका सिखायल तरबियत आहे उन ते हलूं ऐं उन हिसाब सां ई असां हलूं पिया। पोइ के भला शुक्र आहे तमामु ज़बरदस्ती ऐं मरीज़नि खे उन में तमामु घणो फ़ाइदो मिलियो ऐं जॾहिं फॉलोअप आयो उन्हनि जो त असांखे उन में ख़बर पई त वाक़ई मरीज़ चाहिनि था त अहिड़े नमूने जा जेके प्रोग्राम हुजनि उनखे रिलीफ मिले जंहिं मां उहे थींदा रहनि। तंहिं करे असां वरी कोशिशि कई त वधीक देरी न ॾियूं, महीनो ई असां मरीज़नि खे ॾिनो त महीने जे अंदरि जीअं उन्हनि पोएं महीने कोर्स खाधो उन्हनि खे फ़ाइदो थियो, इन महीने वरी उहो फॉलोअप लाइन त उन्हनि जी रिज़ल्ट तमामु सुठी आहे। उन्हनि जो पंहिंजो बि उहे पाण सेटिस्फाइड आहिनि, मुतमिन आहिनि त वाक़ई असांखे इलाजु बहितर थियो आहे। ऐं जेके उन टाइम डॉक्टर ने उन्हनि खे सम्झाणियूं ॾिनियूं त बाबा छा करिणो आहे छा करिणो आहे, लेडीज़ मसलनि जे हिसाब सां हुजे, चाहे पेशाब जे मसलनि जे हिसाब सां, चाहे गुर्दनि जे मसलनि, उन्हनि शयुनि खे फॉलो कयो आहे, मञियो आहे, त उन्हनि खे पाण खे फ़र्क़ु बि महसूसु थियो आहे। सर तक़रीबन असां कॉपरेशन वरिती आहे पंहिंजे कुझु कंपनी जे जेके दोस्त आहिनि, जीअं हाईक्यू फार्मा थी वई, लोविट फार्मा थी वई, इंटारशिया लाइफ साइंसिस थी वई, इहे जेके कंपनियूं आहिनि पंहिंजो फ्लॉक्स फार्मा वग़ैरह, इन्हनि खां असां जेका हेल्प वरिती आहे उन्हनि तक़रीबन असांखे जेका आहे माना तक़रीबन 2-2.5 लाख जी उन्हनि हिते इन्वेस्टमेंट कई आहे कैंप ते न। त उन्हनि कोशिशि कई आहे त जीअं एंटीबायोटिक वग़ैरह 5-5 ॾींहंनि जो आहिनि त उन्हनि एंटीबायोटिक जो डोज़ उन्हनि खे पूरो करे ॾिनो आहे ऐं बाक़ी जेके मल्टीविटामिन्स वग़ैरह उन्हनि जो 3-4 ॾींहंनि जो 5 ॾींहंनि जो डोज़ उन्हनि खे तक़रीबन ॾिनो आहे। सर हाणे ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट खे त तक़रीबन माण्हू अॼुकल्ह मननि जो इहो ई रड़ हले थी त बाबा असांखे गवर्नमेंट खे रिलीफ ॾियणु खपे, उन्हनि खे सब्सिडी पे ॾियणु खपे अहिड़नि माण्हुनि जे लाइ। हालांकि ॾिठो वञे त सिविल हॉस्पिटल वग़ैरह इन्हनि जो बि निज़ाम आहे, उहे पंहिंजे हिसाब सां बहितरी करण जी कोशिशि में जेकॾहिं आहिनि त असां वरी पंहिंजे हिसाब सां सोचूं था जेको असां माण्हू हलंदे फिरंदे बि किथे दान पुण्य वग़ैरह या कमु करे थो मज़हबी लिहाज़ खां, त असां सोचूं पिया जेके शयूं असांजे हथ में आहिनि असां उहे माण्हुनि ताईं प्रोवाइड करे सघूं। रहमत थी आहे, ॾाढी सुठे नमूने थी रही आहे। 400+ OPD अञा ताईं थी चुकी आहे। इलाही पेशेंट जो रश सुठो आहे ऐं पेशेंट जाम सुठे नमूने अचनि पिया, ॾेखारनि पिया। जी जी पहिरीं में मुंहिंजे ख़्याल में 350+ हुआ, हींअर 400+ ताईं त थी चुका आहिनि। अञा बि मतिलबु एंट्रीज़ बंदि थी वियूं छो त हाणे ज़ाहिर पॉसिबल कोन्हे एतिरो नंबर ॾिसणु। 400+ करे OPD फ़िलहाल बंदि करे छॾी आहे, एंट्रीज़ अञा पेशेंट लाइ वेटिंग में आहिनि। पर हलूं पिया ॾिसूं पिया जेतिरा थी सघे मैक्सिमम कोशिशि कंदासीं कि अवाम खे फ़ाइदो ॾियूं ऐं जेतिरा वधि पेशेंट ॾिसी सघियासीं ओतिरा ॾिसंदासीं। घणियूं बीमारियूं जेके आहिनि वधीक स्किन जे हींअर अॼु जेके मोस्टली आहिनि स्किन प्रॉब्लम सां गॾु पेशेंट काफ़ी आहिनि, ठीकु आहे न। स्किन प्रॉब्लम आहे ऐं किडनी जा इशूज़ आहिनि, UTI थी वियो जंहिंमें, ऐं गैस्ट्राइटिस इलाही आहे पेशेंट में, ठीकु आहे न। गैस्ट्राइटिस थी वियो, अहिड़े नमूने सां पेशेंट प्रेज़ेंट कनि पिया। जेतिरी थी सघे त हाणे डिपेंड करे थो नंबर ऑफ पेशेंट ते। प्रोवाइड कोशिशि कयूं त किन खे 3 ॾींहंनि जो, किन खे 5 ॾींहंनि जो डोज़, कंहिंखे मतिलबु मैक्सिमम 5 ॾींहंनि ताईं, कंहिंखे 3 जो, कंहिंखे 5 जो, कंहिंखे हफ़्ते जो बि, जेके सफ़ा पूअर आहिनि हफ़्ते जो बि डोज़ ॾिनो आहे, ठीकु आहे न। भई असां पंहिंजी अम्मी जी यादि में इहा कैंप लॻाई छो त उन्हनि 20 to 25 इयर्स खिपरे में सुठे नमूने सर्व कयो, त असां इहो सोचियो कि छो न हिकिड़ी मेडिकल कैंप लॻायूं अम्मी जी यादि में मेमोरियल कैंप। त फस्ट कैंप ते सुठो रिस्पॉन्स आयो, पेशेंट इलाही परे परे खां आया पे ऐं उन्हनि उहो ई चई कि असां में हिते ईंदा हुआसीं। मतिलबु उन्हनि पंहिंजो जीअं हिकिड़ी हूंदी आहे इंसानी मेमोरी हूंदी आहे कि असां हिते ईंदा हुआसीं, डॉक्टराणी जाम सुठी हुई ऐं हाणे वरी असांखे उहो ई नमूनो हिते ॾिसण में आयो आहे। त असां सोचियो छो न वरी कैंप लॻाईंदा रहो, त पेशेंट में रिस्पॉन्स खे ॾिसी असां चयो त वरी कैंप लॻाईंदासीं। त लास्ट कैंप में असां अल्ट्रासाउंड कंप्लीटली फ्री हुयो। त हिन दफ़े ईअं हिन दफ़े बि अल्ट्रासाउंड लाइ बि रखियो आहे कि नेक्स्ट वीक ताईं बि अल्ट्रासाउंड कंदा रहंदासीं।
ठीक है 50% ते भी कंदा रहता ताकि आवाम के फ़ायदो मिले जाए। बहुत अच्छे तरीके से देख रहे हैं। कैब माशाल्लाह बहुत अच्छी लगी है। अम्मी की याद में, डॉक्टर साहब की याद में हमने लगाया है। मेडिकल कैंप में गुर्दन ज़नाना बीमारियुनि समेत ॿिनि बीमारियुनि जो इलाज कयो वियो आहे। इंशाअल्लाह हर महीने मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वेंदी। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।